कराची में ख़बर ईंदा हाल त मशहूर अरब यूट्यूबर ख़ालिद अल आमेरी ऐं भारतीय अदाकारा सनाइना जी मंगनी जो ख़बरूं वायरल आहिनि। ख़ालिद अल आमेरी ऐं सलमा मोहम्मद यूट्यूब जी दुनिया जो हिकु वॾो नालो बणिजी वियो हो। इन जोड़े खे यूट्यूब वाइपेदारनि तरफ़ां बेहसद पसंदि कयो वेंदो हो। इहा जोड़ी सदाईं हिक ॿिए सां खिल भोग कंदी नज़र ईंदी हुई, पर हलंदड़ साल जी शुरूआत ते जोड़े जा मदा इन वक़्तु हैरान रहिजी विया जॾहिं ॿिन्ही जी तलाक जी ख़बर साम्हूं आई। ताज़ो ई ख़ालिद अल आमेरी इंस्टाग्राम ते हिकु पोस्ट जारी कई जंहिं में संदसि हथ में हिकु औरत जो हथ बि ॾिसी सघिजे थो ऐं ॿिन्ही हथनि में मंगनी जी मुंडी बि नज़र अची रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।